अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजी चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। जी त हिन नंढड़ी वीडियो में तव्हांखे सभु कुझु ॿुधाईंदासीं। जी त अॼु तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त राणीअ जी क़िस्मत में आख़िर छा आहे लिखियलु दोस्तों। आख़िर राणीअ खे कंहिंजी नज़र लॻी वई जो बालाज ख़ान हुनजो हक़ बख़्शण जी ॻाल्हि कई आहे दोस्तों। जी त दोस्तों, राणीअ मंठार जे प्यार जी कहाणी जो आख़िर थींदो त थींदो छा। जॾहिं राणीअ मंठार जे मिलाप में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। जॾहिं त बालाज ख़ान हिकु अहिड़ो वेशी ज़ालिम दरिंदो ॾेखारे वियो आहे जेको पंहिंजी हैसियत वारे माण्हूअ सां बि राणीअ जी शादी न पियो कराइणु चाहे ऐं हुनजो हक़ बख़्शण न पियो चाहे दोस्तों। त अगरि उनखे बालाज ख़ान खे इहा ख़बर पवंदी त मुंहिंजी धीउ राणी हिकु ग़रीब मंठार सां प्यारु करे रही आहे त हुनजो अंजाम छा निकिरंदो दोस्तों। त हुनजो वॾो भयानक अंजाम निकिरंदो। राणी चए त आख़िर कंहिंखे चए। राणीअ जा सूर पीढ़ाव वधंदा पिया वञनि। बालाज ख़ान जे ज़ुल्म हेठि पीसिजी रही आहे। जॾहिं त राणीअ जी शादीअ जी ॻाल्हि थी अचे त बालाज ख़ान खे इहो यादि थो अचे त जॾहिं मां राणीअ जी शादी कराईंदुमि त मुंहिंजी मिल्कियत जो हिसो ओॾे हलियो वेंदो जंहिं तरफ़ मां राणीअ जी शादी कराईंदुसि। इन जे करे वलियल ख़ान खे बि हुनजो संग नथो ॾिनो वञे ऐं हुनजे हक़ बख़्शण जी ॻाल्हि कई वई आहे। आख़िर थींदो त थींदो छा राणीअ जो मंठार जे प्यार जो ऐं राणीअ जे प्यार जी कहाणीअ जो अंत आख़िर थींदो कहिड़ो। त इहो सभु कुझु ॾिसण लाइ तव्हां पापनगर ॾिसो दोस्तों त राणीअ जे प्यार खे कंहिंजी नज़र लॻी वई आहे। आख़िरकार हू राणीअ जो प्यारु जेको आहे त मंज़िल माणींदो बि या न। इहे सभु कुझु ॾिसण लाइ तव्हांखे ॾिसणो पवंदो पापनगर। वरी मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।